बट हिकु सवाल त कराटे जो शौक़ इहो कीअं थियो, कीअं पैदा थियो? बेसिकली मुंहिंजे अम्मी जो बि हुओ ऐं जॾहिं मां ॻोठ सां रहंदा हुआसीं, असां स्टार्टिंग में न रहियासीं, 2015 में असां हिते शिफ्ट थियासीं। ॻोठ में हूंदा हुआसीं त कज़न्स कंदा त उन्हनि जीअं कराटा कयो, पंहिंजी जीअं नॉर्मली खेॾनि पिया, हिक ॿिए सां ट्रेनिंग वग़ैरह कनि पिया। मां उन्हनि खे ॾिठो, पोइ बसि पासे ते बीठी हुयसि, मां चवां पई कुंड ते बीह, मरो उन्हनि खे ॾिसां हा उहे कनि कीअं था। ठीकु आहे। बसि उन टाइम मुंहिंजे दिलि में आयो त हाणे मूंखे अॻियां वञी इहो ई करिणो आहे, मूंखे सभिनि खां का डिफरेंट शइ करणी। जॾहिं मूं अम्मी खे ॿुधायो, अम्मी चयो ठीकु आहे, मतिलबु ॾिसियो वञे त मुंहिंजो फुटबॉल में करिणो, स्पोर्ट्स में हो स्टार्टिंग खां हो। जॾहिं स्कूल जे ग्राउंड में गेम्स थींदियूं, मां ई अॻियां वधंदी हुयसि, सभु हिक ॿिए खे पुश कंदा, तूं न कर, हे न कर, हे न कर, तूं वञ, ऐं मां अॻियां वधंदी हुयसि ऐं उहो करे ॾेखारींदी हुयसि। हाणे लेकिन अॻियां वधी मां इहो सोचंदी हुयसि त हाणे अगरि मूं पंहिंजो कदम पोयां कयो त मां हाणे पोयां वियसि त शायदि हमेशह ई पोयां रहिजी वञा। त उतां ईअं मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी, स्कूल खां ऐं उन्हनि खे ॾिठो, अम्मी जो बि हुओ, ऐं अॻियां वञी मां तव्हांखे ॿियो ॿुधाईंदमि।